हिते ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। डिगड़ी बरसां रोडनि ते वेठल ॿोॾ मुतासिरनि पारां वार न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॿोॾ मुतासिरनि पारां वार न थियण ख़िलाफ़ अनवर शेख जी अॻवानी में धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो आहे। अॻवाननि जो चवणु आहे त बरसातनि ऐं LBODs जे तबाही जे नतीजे में इंतिज़ामिया पारां का बि सार नाहे लधी वई। मुतासिरनि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते तंबू, राशन ऐं पीअण जो साफ़ पाणी फराहम कयो वञे। डिगड़ी में ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। डिगड़ी बरसां रोडनि ते वेठल ॿोॾ मुतासिरनि पारां वार न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॿोॾ मुतासिरनि पारां वार न थियण ख़िलाफ़ अनवर शेख जी अॻवानी में धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो आहे। अॻवाननि जो चवणु आहे त बरसातनि ऐं LBODs जी तबाही जे नतीजे में इंतिज़ामिया पारां कंहिं बि क़िस्म जी सार नाहे लधी वई। मुतासिरनि मुतालबो कयो त फौरी तौर ते तंबू, राशन ऐं पीअण जो साफ़ पाणी फराहम कयो वञे।